कोट लालू पुलिस हथां मुबीना मुक़ाबले में माचीवेल टिंजड़नि जे खून सां इंसाफ़ लाइ 3 ॾींहं बि मेराण हाईवे ते धरणो जारी। WC वफ़द समेत सियासी समाजी तंज़ीमनि समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि जी वॾे अंग में शिरकत। मक़तूल आकिब शह जो नानो सदमे में फ़ौत। मक़तूलनि जे वारसनि पुलिस जी जांच कमेटी ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। संदन चवण आहे त पुलिस जी जांच कमेटी में मनपसंद ऑफिसर मुक़रर करे केस ख़राब करण जी कोशिश कई पई वञे। हटायल SHO ते केस दाख़िल करे नई जांच कमेटी जोड़ी वञे। JWC अखबारनि जो चवण आहे त पुलिस पाण अदालत क़ाइम करे माण्हुनि खे क़तल करे रही आहे। कोट लालू में 3 नौजवाननि खे जाली मुक़ाबिलो ॾियणाए क़तल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। इस्लामाबाद जी मां बारगाह में आपघाती धमाके जे शहीदनि जी जनाज़ा नमाज़ अदा कई पई। वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी समेत हज़ारे शहरनि जी वॾे अंग में शिरकत। धमाके जो वधीक हिकु ज़ख़्मी फ़ौत। शहीदनि जो अंग टेटी थी पियो। सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में अफ़गान मास्टर माइंड समेत 4 मददगार गिरफ़्तार। जांच इख़्तियारनि जो चवण आहे त आपघाती धमाके में 4 किलो ताईं बारूदी मफ़ाद हथ कयो वियो आहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारर जो चवण आहे त अफ़गानिस्तान धरती पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थी रही आहे। दहशतगर्दनि जो को मज़हब नाहे। दहशतगर्दी जे पाड़ पटण तमामु घणी ज़रूरी आहे। मुल्क में फ़िरक़ावारी ते नफ़रत पखेड़ण जी का बि गुंजाइश नाहे। दहशतगर्द कुझु टुकनि लाइ माण्हुनि जो रत वाहे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त इस्लामाबाद में धमाको कंदड़नि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वेंदो। दहशतगर्दनि जे किरियल इरादनि खे कॾहिं बि कामयाब थियण न ॾिनो वेंदो। इस्लामाबाद में आपघाती धमाके खां पोइ समूरी दुनिया मां मिलंदड़ हमदर्दी ऐं बदीअ जे इज़हार जे पैगामनि ते थोराइतो आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ कोशिशुनि में दोस्तनि ऐं भाईवारनि जी हिमायत ऐं सहकार हमेशह अहम रहियो आहे। ॾुखे वक़्त में क़ौम मुतहिद ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे जे अज़्म ते क़ाइमु आहे। भारत प्रॉक्सी ज़रिए पाकिस्तान जो अमन तबाह करण चाहे थो। इस्लामाबाद में आपघाती धमाको कंदड़ पाकिस्तानी शहरी आहे जेको अफ़गानिस्तान मुंतक़िल थियो। आपघाती हमले सां मुल्क तरक़ी में रंडक विझण जी कोशिश कई वई। मुख़्तलिफ़ मुल्कनि सां मुआहिदनि वक़्तु पाकिस्तान खे दहशतगर्दी जो निशानो बणाए वियो। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ वफ़ाक़ ऐं KP में राब्ता आहिनि। बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ। खुराक वारे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान तरफ़ां सरकारी गोदामनि मां कणक गुम थियण जो एतिराफ़। संदसि चवण आहे त कराची, कश्मीर ऐं कंदकोट जे गोदामनि मां कणक जूं बोरियूं गुम थियूं आहिनि। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करे कार्रवाई कई वेंदी। करप्शन में मुलविस कामूरनि खे बरतरफ़ कयो वेंदो। आम माण्हुनि जी खुराक ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। मिलावट में मुलविस माण्हुनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न थींदी। सुपारको खलाई मिशन जी शुरूआती मरहले में वॾी कामयाबी हासिल करे वरिती। शुरूआती टेस्ट खां पोइ खलाई टेस्ट लाइ 2 उम्मीदवार शॉर्ट लिस्ट। ISPR जो चवण आहे त शॉर्ट लिस्ट कयल ॿिनि उम्मीदवारनि जो चीन में 2 टेस्टूं मुकमल कई वयूं आहिनि। सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज कलंदर जे उर्सूं तक़रीबूं जारी। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी दौरो मुलतवी करे छॾियो। सूबाई वज़ीर रियाज़ हुसैन शाह शिराज़ी तरफ़ां उर्सी तक़रीबनि जो इफ़्तिताह पहिरें ॾींहुं मलाखड़ो ऐं सुगड़नि जी कचहरी थी रही आहे। मुल्क जी कुंड कुर्स मां लखे पांधीड़नि जी आमद। सिक्योरिटी इंतज़ाम निहायती सख़्त।
मली जे लांडी एक्सपोर्ट प्रोसेसिंग जोन में फैक्ट्री के लॻल बाहि ते 11 कलाकनि खां पोइ ज़ाब्तो आंदो वियो। ॿिनि फैक्ट्रियुनि ऐं हिकु गोदाम खे बाहि लॻण सबबि करोड़े रुपयनि जो नुक़सान। डीसी मली समीउल्ला सुमरो जो चमड़ाहित ख़ौफ़नाक बाहि सबबि ॿिनि फैक्ट्रियुनि ऐं हिकु गोदाम खे नुक़सान पहुतो आहे। 3 फैक्ट्रियुनि खे सड़ण खां बचायो वियो। कोलिंग जो अमल 3 ॾींहं ताईं जारी रही सघे थो। ठटे में सिंध जी तारीख़ी विरसे खे उजागर करण लाइ हेरिटेज वॉक महक़क़नि तारीख़दाननि ॾेही परॾेही माहिरनि ऐं सोशल मीडिया जे नुमाइंदनि जी वॾे अंग में शिरकत। ठटे मकली ऐं भंबोर जे तारीख़ी मागनि जो दौरो, सक़ाफ़ती मौसीक़ी जी महफ़िल, फ़नकारनि सुरनि जी बरखा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। मदईची में हथियारबंदनि जी दुकान ते फायरिंग में हिकु ॼणो क़तल। फूड गोदाम भरिसां हथियारबंदनि मोर कलोड़ो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ड्रखड़ मां अगवा थियल औरत मासूम पुट समेत पासिया। पुलिस सुंदस फातिमा ऐं संदसि पुट कमर अब्बास खे जानबा वारे इलाइक़े मां बासाब कराए वरितो। सलीम शाह जो चमड़ाहित साबिर नाले शख़्स घरवारी ऐं पुट खे धोखे सां घुराए अगवा कयो। पिंगरियो वेझो 4 वरियनि जो नींगर उरड़ी विगे फौत। कोट यूसुफ पंवर में 4 वरियनि जे मुस्तफ़ा पंवर बीमारी सबबि दमधणी हवाले कयो। वाक़िए सबबि इलाइक़े में सोग। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फौत। मली जे इलाइक़े न्यू सब्जी मंडी भरिसां ट्रोलर ऐं गॾगारे में टक्कर, नींगर समेत 2 ॼणा फौत, हिकु ज़ख़्मी। मातली में मसाई ट्रक में टक्कर सबबि नौजवान फौत। ऐं पाकिस्तान T20 वर्ल्ड कप जी इफ़्तिताही मैच में नीदरलैंड खे सख़्त मुक़ाबले खां पोइ शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान 148 रननि जो टारगेट 7 विकेटनि जे नुक़सान ते पूरो कयो। ओपनर साहबज़ादा फरहान चूं 47 रन जूं ऑलराउंडर फ़हीम अशरफ तेज़ रफ़्तार इनिंग्स खेॾे क़ौमी टीम जी शिकस्त खे फतह में तब्दील करे छॾियो।